न कनि हेलियूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वीवर्स, हिन वक्त असां मौजूद आहियूं हज़रत तिल्ला शाह रहमतुल्लाह अलैह जे मेले ते ऐं असां सां गॾु हज़रत तिल्ला शाह जा गादी नशीन ऐं असांजा तमामु सुहिणी शख़्सियत जा मालिक सैयद बादशाह ऐं ईअं सम्झो मुंहिंजा पिरीं प्यारा मोहसिन ऐं वॾा आहिनि साईं अमजद शाह बादशाह मौजूदु आहिनि। असां तिल्ला शाह जे मेले खे घुमण आया आहियूं। वीवर्स, तव्हांखे बि क्लिप्स ॾेखारींदासीं जंहिंमें पंहिंजो फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, सूफ़ी कलाम चई रहिया आहिनि। ऐं हर साल जीअं हिते हर साल ईअं ई थींदो आहे, सूफ़ी फ़नकार ईंदा आहिनि जिन में तमामु नामवर फ़नकार साईं वज़ीर अली शाह बादशाह बि ईंदो आहे ऐं साईं वज़ीर अली शाह सां गॾोगॾु ॿिया जेका बि सिंध जा सूफ़ी फ़नकार आहिनि, मांझी फ़क़ीर, तक़रीबन सिंध जा जेतिरा बि सूफ़ी फ़नकार आहिनि उहे हिन दरगाह जी ड्यूटी ॾेई विया आहिनि ऐं हर साल ड्यूटी न असां बि ड्यूटी ॾियण आहियूं। असां मौजूदु आहियूं साईं अमजद शाह सां ऐं हीअ असांजी महफ़िल आहे। साईं दरगाह जे इहाते में ई महफ़िल थींदी आहे ऐं आउं ॿियो थोराए थो या मीर हसन सोलंगी जो जेको यूट्यूब ते चैनल हलाए थो ऐं असांजे हिन महफ़िलनि खे, असांजे मेलनि खे, सिंध जी सकाफ़तनि खे ज़ाहिर करे थो। वीवर्स, असांजे चैनल खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु ऐं शेयर करणु न विसारजो। तव्हां सभिनीनि सां गुज़ारिश आहे असांजे चैनल खे लाइक बि कजो ऐं सब्सक्राइब कजो।
Mushkil
सिंध जूं मिठाइयूं ऐं असांजा मेला मलाखड़ा हिन वक़्तु असां ईअं सम्झो
मिठाई जी दुकान में हज़रत तिल्ला शाह रहमतुल्लाह अलैह ते ऐं सभिनीनि दोस्तनि खे ॾेखारियो था मिठाई जा दुकान ऐं मिठाई जी बाज़ार आहे बाज़ार बि ईअं सम्झो सकाफ़ती रंग सां ठहियल आहे इन करे असांजी सिंध जो मट केर बि न आहे असांजे सिंध जे मेलनि जो मट केर बि न आहे असां पंहिंजी सिंध में हिकिड़ी अलॻि जेको सो हैसियत रखूं था ॾाढो मज़ो आहे हेॾा असांजा दोस्तनि सभु पिनी प्यारा भाइर वाह वाह ऐं ॾाढो असांखे इंजॉय करण में मज़ो आयो आहे असां सां गॾु पिनी प्यारा दोस्त मौजूदु आहिनि मुंहिंजो प्यारो दोस्त शोभान बबर साहब असां सां गॾु मौजूदु आहे केरल कीअं पढ़ा ऐं सिंध जो नामवर पहलवान साईं पहलवान रशीद शाह बादशाह वाह वाह हलो वक़्तु तव्हांखे नाम ॾेखारियो वाह इहे असांजा उहे मेला ई आहिनि जेका असांखे शइ वठण जे लाइ मजबूर करे रहिया आहिनि पर अलाह जो कसम असां कुझु बि कोन वठंदासीं खणी केतिरियूं बि ॻाल्हियूं कनि कुझु बि कनि ख़ाली असां हिननि जी तस्वीर ॾेखारे सघूं था बसि टन टना टन